अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ संगत माया फौजिया एजाज सबका पहिरियां हेडलाइन। कोरोना विखे 29 मरीज हयाती विञाए वेठा। MCOC पारां 7,987 माण्हुनि में वायरस जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 12.4% रही। बदीन भरसां ट्रैक्टर ट्राली ऐं कार में टक्कर, 3 ॼणा फोत। मिठी खां कराची वञण कार सां गोलाची रोड ते हादसो पेश आयो। 65 वरियनि जो ओम, 12 वरियनि जो कार्तिक ऐं 10 वरियनि जी ओमा मौके ते दम ॾेई छॾियो। हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस पहुची फोतनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वज़ीर आज़म पारां रावी प्रोजेक्ट दौरे ते ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जी तनक़ीद। पंहिंजे ट्वीट में ज़ुल्फ़िकार जूनियर चयो आहे त खेसि शर्म महसूस थी रहियो आहे। अमीरनि लाइ रियल एस्टेट स्कीमूं बनियूं तबाह करे रहियूं आहिनि, नदियुनि जे वहिकिरे खे रोके रहियूं आहिनि। वज़ीर आज़म ज़ाती तौर ते उन्हनि जी तौसीक़ करे रहियो आहे। वाक़ई का बि उम्मीद न आहे। सिपह सालार जनरल कमर जावेद बाजवा जो दुर्गत जो दौरो सॼो ॾींहुं फौजियुनि सां गॾु गुज़ारियई। ISPR मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा खे बलूचिस्तान जी सूरतहाल खां आगाह कयो वियो। खेसि खिते जी सलामती बाबति बि आगाही ॾिनी वई। आर्मी चीफ चयो आहे त बलूचिस्तान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे। सूबे जी तरक़ी ऐं ख़ुशहाली मुल्क जी तरक़ी आहे। दुश्मन जे नापाक इरादनि खे कामयाब थियण न ॾींदासीं। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं संदसि कुटुंब जो टैक्स रिकॉर्ड गैर क़ानूनी तरीक़े सां गॾु कयो वियो। हिन अदालत जे जजनि समेत को बि क़ानून खां मथां नाहे। अदलिया जो एहतिसाब ज़रूरी आहे, पर इहो क़ानून मूजिबि थियणु घुरिजे। सरीना ईसा खे अहम तरीन मामले ते ॿुधण जो पूरो हक़ न ॾिनो वियो। रुॻो जज जी ज़ाल हुअण करे खेसि आइनी हक़नि खां महरूम नथो करे सघिजे। सुप्रीम कोर्ट जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। कानून वारे वज़ीर फ़रूक नसीम ऐं शहज़ाद अकबर सरीना ईसा जे टैक्स वारे मामले ते हिदायतूं ॾिनियूं ऐं वज़ीर आज़म उन्हनि हिदायतुनि जी मंज़ूरी ॾिनी, जंहिंजा संगीन नतीजा थी सघनि था। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नज़रसानी केस जी तफ़सीली फ़ैसिले में जस्टिस यहया आफ़रीद जो इज़ाफ़ी नोट वधीक लिखियई त शहज़ाद अकबर ऐं फ़रूक नसीम जे चवण ते FPR सरीना ईसा जी पर्सनल टैक्स रिटर्न जी भञगड़ी कई। शहज़ाद अकबर ऐं फ़रूक नसीम पारां ॾिनल हिदायतूं गैर क़ानूनी आहिनि, जेकी गुड गवर्नेंस ऐं वज़ीर आज़म जी मिली भगत खे वाइको कनि थियूं। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ग़लत करार। असां वटि क़ानूनी ऑप्शन मौजूद आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फ़रूक नसीम चयो आहे त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो जज पंहिंजे घर भातियुनि जे असासनि जो जवाबदार नाहे त छा इहो मयार ॿियनि सरकारी मुलाज़िमनि लाइ बि हूंदो? जज जवाबदार नाहे त पोइ मां ऐं वज़ीर आज़म ख़ानदान जे असासनि बाबति जवाबदार छो थियूं? लॉन्ग मार्च खां पीपल्स पार्टी ख़िलाफ़ प्रोपेगेंडा शुरू थी वई आहे। सिलेक्टेड हुकूमत लॉन्ग मार्च सबबि पीपल्स पार्टीअ खे निशानो बणाए रही आहे, पर हुकूमती हरबनि ऐं साज़िशनि बावजूद लॉन्ग मार्च थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो तब्दीली सरकार खे वाज़ेह पैगाम। यूसुफ रज़ा गीलानी ऐं राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात दौरान चयाईं त मूंखे फ़रवरी में इस्लामाबाद में तब्दीली नज़र अची रही आहे। लॉन्ग मार्च बाबति अहम टास्क ते ॿिन्ही अॻुवाणनि वज़ीर आज़मनि हवाले।
लाइ बिलावल ऐं मरियम सादा आहिनि। ही मुल्क संदन हवाले नथो करे सघिजे। इन्ही खे घुर्जे त हेठियां खां मथे अचण जो सफ़र शुरू कनि। बिलावल ऐं मरियम जो कद एॾो नाहे जो पाण खे क़ौमी लीडर चवनि। संदन दारोमदार मदरसे जे ॿारनि ते हूंदो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो जहल में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं अपोज़िशन खे सेनेट में शिकस्त मिली। हिननि जी का पॉलिसी नाहे। ही ऐवान में हिक ऐं ॿाहिरि ॿी ॻाल्हि कंदा आहिनि। फवाद चौधरी दिहाड़ी कमाईंदो आहे। फवाद चौधरी दिहाड़ीदार वज़ीर आहे। लीडर नथो बणिजी सघे। जेसीं ताईं इमरान ख़ान वज़ीर आज़म हूंदो फवाद चौधरी दरबारी रहंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जो फवाद चौधरी जे बयान ते रद्द अमल।